सारियों असां रोज़ सारियों आहे दिल गाड़ी आहे दिल गाड़ी मदीने जा माण्हू मदीने जो पानी मदीने जा माण्हू मदीने जो पानी मिट्टी मुश्क जेड़ी थदड़ियों हवाऊं उते इश्क वारा लहन रोज़ लाऊं मिट्टी मुश्क जेड़ी थदड़ियों हवाऊं उते इश्क वारा लहन रोज़ लाऊं कंदो शल विछोड़े कंदो शल विछोड़े जी परवर पुजाणी जी परवर पुजाणी मदीने जा माण्हू मदीने जो पानी मदीने जा मेवा मदीने जी मानी उतां जे माण्हुनि जी मिठी मेज़बानी मदीने जा मेवा मदीने जी मानी उतां जे माण्हुनि जी मिठी मेज़बानी ॾिठी सीन उतड़े ॾिठी सीन उतड़े काई दिल कुमाणी काई दिल कुमाणी मदीने जा माण्हू मदीने जो पानी कयो मुझे मुर्शिद दिल पर साईं ते मिठल मेहरबानी अमारे अचण लाइ आहे दिल दीवानी कयो मुझे मुर्शिद दिल पर साईं ते मिठल मेहरबानी अमारे अल्लाह सिंध माओ अल्लाह सिंध माओ करे हिक हिकाणी करे हिक हिकाणी मदीने जा माण्हू मदीने जो पानी असां रोज़ सारियों असां रोज़ सारियों आहे दिल माण्हू मदीने जो पानी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हिक वार करे अच तूं दीदार मदीने जो हिक वार करे अच तूं दीदार मदीने जो सजी उम्र पियो सारी दे सरदार महबूब मदीने जा
जेके मुझे मुर्शिद जी शायरी ऐं सोने साहिबजादे जी नात पसंद आई चवे सुभान अल्लाह। मुझे मुर्शिद वट मौका आहे मोहब्बत जो दमनी पई बजायो यार तो जद अखियों खूब खणे तालिब मौला तलब मां गुण गुड़ा संग सिकणे अदाई है हिकड़े दिल पर सुने आए करोड़न के कैद कयो इंतजार जो करियो खत्म बयान लाजवाब रूहानी खिताब जे लाइ दस्त बस्ता असां पंहिंजे रूहानी रहबर दिल जे दिल पर सोने मुर्शिद जी खिदमत में अर्ज़ कंदासीं पंहिंजे नूरानी बयान सां से दिल के मुस्तफीज़ करण फरमाइन। नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए पीर नाराए हैदरी हैदरी नाराए हैदरी 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 एक बेरो वरी सलात अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदि ज़िक्र अन्नल अर्द यरिथुहा इबादियस सालिहून सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइयों, सब खां अव्वल मुबारक ॾियां थो उन्हनि ख़ुश नसीबनि खे जन पीरनि जे पीर दस्तगीर महबूब सुबहानी गौस समदानी मुर्शिद हक्कानी सय्यदना अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जी यारी शरीफ मल्हाई। अल्लाह करीम उन्हनि जी इज़्ज़त में रिज़्क़ में दीन ऐं माल में बरकतूं विझंदो
जेकी अल्लाह वारनि सां निस्बत रखंदा आहिनि उहे ई पीरनि जे पीर जी यारी मल्हाईंदा आहिनि। ऐं जेको महबूब सुबहानी जी यारी मल्हाए थो अल्लाह करीम उन जे रिज़्क़ खे ॾींहों ॾींहुं वधाए। थधि लगी वही अथव सुभान अल्लाह ही नथी निकिरे ज़बान मां। सभई ॻाल्हायो अल्लाह मदीनो ॾेखारींदो। आमीन। पीरनि जे पीर महबूब सुबहानी गौस समदानी सां जेके मोहब्बत रखंदा आहिनि उहे ई दस्तगीर जी यारी मल्हाईंदा आहिनि। ऐं जिथे अल्लाह जे वलीअनि जो ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे उन सरज़मीन ते उन ख़िते ते उन इलाइक़े ते उन ॻोठ ते अल्लाह जी रहमत वसदी आहे। छो त अल्लाह खे पंहिंजा दोस्त पंहिंजा वली ॾाढा वणंदा आहिनि। तव्हांखे पंहिंजो दोस्त वणंदो आहे या कोन वणंदो आहे? जैसा तव्हां दोस्ती रखंदा आहियो तव्हांजो यार तव्हांखे वणंदो आहे अल्लाह खे वरी पंहिंजा दोस्त वणंदा आहिनि। उन्हनि पंहिंजे दोस्तनि सां अल्लाह तबारक व तआला अहिड़ी मोहब्बत रखंदो आहे जो उन्हनि जे मोहब्बत जा ऐलान आसमाननि में बि कंदो आहे ज़मीनुनि में बि कराईंदो आहे। जेके अल्लाह पंहिंजो दोस्त बणाईंदो आहे उन जे निगाह में फैज़ रखंदो आहे। उन जे हथनि में उन जे मुख में तासीर रखंदो आहे। उहो जिथे पैर रखे उन जे कदमनि खे बि फैज़ वारो बणाईंदो आहे। उन जे ज़बान मां जे लफ़्ज़ निकिरी वञनि उहे लफ़्ज़ रब जी तक़दीर बणिजी वेंदा आहिनि। हे त आम वली जो शान आहे पर जेको वलीअनि जो ताजदार आहे वलीअनि जो सरदार आहे जंहिंजो कदम सभिनी वलीअनि जी गर्दन जे मथां आहे उन पीरनि जे पीर जो शान छा? गौसे आज़म जो आला शान उतम जंहिंजो कुल वलीअनि ते आहे कदम। गौसे आज़म जो ओ पीर पीरनि जो पीर आहे सुण गौसे आज़म दस्तगीर आहे। ओ पीर पीरनि जो पीर आहे वो गौसे आज़म दस्तगीर आहे। ओ पीरनि जो वो पीर आहे वण सावा कया हुया जे कदम गौसे आज़म जो मुझो दस्तगीर पीरनि जो पीर जिथे कदम रखी उते सुका वण सावा थी विया उहे बैरान पट आबाद थी विया। जंहिंखे कुखणी दुआ ॾिनई उन जो तक़दीरूं तब्दील करे छॾियईं। जे इशारो ॾिनई त ॿुढड़ीअ जो 12 सालनि वारो गुंडल बेड़ो तारे छॾियईं। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वलियन जो शान अल्लाह
जो कुरान जो बयान फरमाए वलकद कतबना फिज़ ज़बूर मिन बअद ज़िक्र अलबत्ता तहकीक ज़िक्र का वो ज़बूर में असां लिखी छॾियो हुयो अन्नल अर्द बिला शक जेका धरतिया यरिसुहा इन जा वारिस इन जा मालिक इबादी सालिहून मुजा सालिह बना धरती जा वारिस तफसीरन लिखियो त ज़िक्र मजा मुराद तौरात ज़बूर मजा मुराद वो किताब आसमानिया जेको हज़रत दाऊद ते नाज़िल थियो ज़बूर हज़रत दाऊद ते लथो तौरात हज़रत मूसा कलीमुल्लाह ते नाज़िल थियो रब जो फरमाए त तौरात में असां लिखी छॾियो वरी ज़बूर में भी असां लिखी छॾियो वरी कुरान में भी लिखी छॾियो छा लिखियो रब जो फरमाए अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून धरती जा ज़मीन जा वारिस ज़मीन जा मालिक मुंहिंजा पाना तफसीर कुर्तबी भी हो त ज़मीन मजा मुराद जन्नत वाली ज़मीन रूहुल बयान वाले लिखो त ज़मीन मजा मुराद ही धरती पाए त जन्नत वाली धरती में आए हिन ज़मीन जा मालिक अल्लाह जा वली जन्नत वाली ज़मीन जा मालिक अल्लाह जा वली तव्हां के ज़मीन ॾींदायो दस्तावेज़ ते लिखी ॾींदायो स्टाम्प पेपर ते लिख पढ़ करे ॾिबिया अल्लाह जो फरमाए त दुनिया जेके स्टाम्प पेपर ते न के दुनिया जे कागज़ ते न मूं पंहिंजे आसमानी किताबन तौरात में ज़बूर में कुरान में लिखी छॾियो त ज़मीन जा वारिस अल्लाह वारा गाल वणियो या न वणियो तू चवंदे त पाकिस्तान जो बादशाह इमरान खान तू चवंदे त सदर आरिफ अलविया पर कुरान जो फरमाए त ज़मीन जा मालिक ज़मीन जा वारिस अल्लाह जा वली पुट गाल समझ में अचे थी कल ताईं परवेज़ मुशर्रफ सदर हुयो कमांडर इन चीफ हुयो अॼु उनखे मौत जी सज़ा मिली कल सदर कल पाकिस्तान जो हुक्मरान अॼु उन जे लाइ मौत जो आर्डर कोर्ट जारी कयो दुनिया जा बादशाह इहे कॾहिं तख़्ते ते कॾहिं तख़्त ते कने बादशाही जे कुर्सी ते कने भाई जो बंदो उन्हनि जे गिछीअ में मुंहिंजा दोस्तो दुनिया जा हुक्मरान उन्हनि जी बादशाही आरज़िया वक़्तिया अल्लाह जो फरमाए अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून धरती जा वारिस मुंहिंजा बाना धरती जा मालिक मुंहिंजा बाना मौला तुझा बाना केरु रब जो फरमाए इबादी सालिहून मुंहिंजा बाना उहे अथव जेके सालिह बाना नेकोकार फरमा बरदार तहज्जुद गुज़ार अल्लाह जे ज़िक्र करण वारा अल्लाह जी इबादत करण वारा ये मुझे धरती जा मूरब मालिक बणाए धरती ही मुझे
या धरती जन्नत वारी हुजे इन्हनि सभिनी जा वारिस सभिनी जा मालिक अल्लाह जा वली चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सबरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब सुभान अल्लाह अल्लाह जा वली कुरान जो फैसलो आ त जमीन जा मालिक जमीन जा हकदार अल्लाह वारा भली तकड़े ते वेठा हुजन भली ज़ाहिर में हथ खाली हुजन पर असल में बादशाही अल्लाह जे वली सुभान अल्लाह छो त उन्हनि जो हुकुम हलंदो आहे उहे ज़बान मां जीअं लफ़्ज़ कढंदा आहिनि रब ईअं कंदो आहे दुनिया जा हुकुमरान दुनिया जा बादशाह उन्हनि खे पंज मञण वारा त 50 गारियूं ॾियण वारा पीटीआई वारा इमरान जी तारीफ़ कंदा पीपी वारा लीग वारा या सभिनी पार्टियुनि वारा गारियूं कंदा अब आओ कन जे दिलनि में मोहब्बत आ कन जे दिलनि में नफ़रत आ पर अल्लाह जा जेके वली हूंदा आहिनि न इंसान उन्हनि सां मोहब्बत रखनि मलाइका उन्हनि सां मोहब्बत रखनि जिन उन्हनि सां मोहब्बत रखनि झंगल जा जानवर उन्हनि सां मोहब्बत रखनि समुंड जा जानवर उन्हनि खे सुञाणनि उन्हनि सां मोहब्बत रखनि दुनिया जे बादशाहन जूं हुकूमतूं 5 साल या 15 साल उन्हें का पोइ केरु लेखे न पर अल्लाह जे वलीअनि जी बादशाही क़यामत ताईं जारी रहंदी आहे मुंहिंजा दोस्तो साल गुज़री विया अब्दुल्ला शाह सहाबी तव्हां ॾिठो बि न हुयो पर दिलनि में मोहब्बत आहे या न आहे गलायो छो था कलंदर लाल शहबाज सा मोहब्बत आहे या नहीं फिटाई सा मोहब्बत आहे या नहीं 6वीं सदी में मुझो पीरन जो पीर दस्तगीर 6 सदी में आयो अजो समय साल गुजरी विया पर रेडी कोठ जे बच्चे में दस्तगीर की मोहब्बत आहे आहे या नहीं केड़ा दस्तगीर जा मुरीद आयो हथ तो बदले करो सुभान अल्लाह या बादशाही हकीकी जेका वलियन के रब ॾींदो आहे या के कुर्सी जी मोहताज न हूंदी आहे के वोट जी मोहताज न हूंदी आहे के नोट जी मोहताज न हूंदी आहे या के मेंबर एमपीए एमएलए जी मोहताज न हूंदी आहे वलियन के रब दिलनि ते बादशाही सुभान अल्लाह हिकड़े ॾींहुं मुंहिंजो सोनो पीरन जो पीर दस्तगीर बगदाद वारो साईं पंहिंजे हवेली मां निका जामिया मस्जिद में साईं जन जी मस्जिद पाक में अचनि पिया सुभान अल्लाह अल्लाह करे चल असां सभिनी खे साईं जी दरबार जो दीदार साईं फरमाइनि था मन अकबर बाब मदरसती फलहुल जन्नत जेको मुझे मदरसे जो दरवाजो टपी वञे न उन जे लाइ जन्नत पीरन जे पीर फरमायो त जे मुझे मदरसे जे खूह जो पानी पीतो मुझे दरगाह जो पानी जे पीतो क्या मुझे ॾियारे रंग सुञाणंदस उन खे बि सिफारिश करे जन्नत में वठी सुभान अल्लाह
जुम्मे ते जेमल मुझो पीरन जो पीर दस्तगीर जुम्मो पढ़ाए जुम्मे जो खुतबो दे तो 70,000 मानू दा खुतबो पुत्र हियर ते गाड़ियों ने रोड ने रास्ता ने सहूलतूं ने पर वो दौर याद कयो जरे उठ नहीं घोड़ा तू सवारी हुयूं 70,000 मानू जुम्मो नमाज दस्तगीर जे पुठिया पढ़ण ईंदा हुआ सुभान अल्लाह जेरी मल साईं जन नमाज पढ़ाईंदा हा न जुम्मे जी नमाज जो पढ़ाए में त कुरान की तिलावत कन त पहली सिर्फ वारो बि तिलावत बुधे त आखिरी सिर्फ वारो बि तिलावत बुधे न लाउंड हुयो न इको साउंड हुयो मुझे दस्तगीर सोने जी करामत जी पहली सिर्फ वारो तकबीर बुधे ये आखिरी सिर्फ वारो बि तकबीर बुधे सुभान अल्लाह एकड़े दी साईं जुम्मो पढ़ाइण अचन पिया बड़ो खलीफो फकीर गड्डू पियो अचे जिए खल्क बैठी हुई थी बैठी रही केर उठो न सब माण्हू बैठा रहा हजरत पीरान पीर जुम्मो पढ़ाइण अचन पिया पर इस्तकबाल जेला आजिया जेला एकड़ो माण्हू न उठियो सब बैठा रहा तो उन्हें खलीफे के दिल में ख्याल आयो ये फकीरन के छाती भी आगे तो साईं जरीदा उठी भी अंदर इस्तकबाल करता है ना आजिया करता है ना आज सब बैठा है उन्हें मुरीद उन्हें खलीफे के दिल में ख्याल आया तो फकीर उठा छोना है इस्तकबाल छोड़ कयो बस उन्हें जे दिल में ख्याल आयो ऐ पीरान पीर मुझो सोनो दस्तगीर मुर्क्यो हाय 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 अल्लाह जे दोस्तन जो मुर्गण पे निरालो हुंदो उनन जे चेहरन में नूर हुंदो उनन जे गुफ्तार में तासीर हुंदी पाण मुर्ग्या ऐ मुर्गण सा सजी खल्क उठी पई सुभान अल्लाह पूरो इज्मा 70,000 जो थी सुभान अल्लाह रक्स में अची जा के जज्बे में अची जा के अल्लाह अल्लाह जो सर्फ हुण लगा वो खलीफो जो गड्डो पे आयो न मानो जी रश एड़ी थी भीड़ में वो वनी किरियो जो पटको थी साईं निहारे ऐ मुर्गी फरमाए हाने बुधाए ही हालत भली है पहिरियों वाली हालत भली हुई डाडो इज्जत साची पियो मूसा गड दिल में पियो सोची त छो न उथिया है पुट माण्हुनि जे दिलनि जो कुंजू असां जे हथ में ने बी इस्तकबाल करायूं असां जी मर्ज़ी वेही इस्तकबाल करायूं असां जी पुट वलीअनि जी बादशाही दिलनि जे मथां हूंदी ऐ दिल वाली मोहब्बत लखन सां खरीद न कबी को तवाके लाख रुपया दे करोड़ रुपया दे तो मुझसे मोहब्बत रखो पैसे से मोहब्बत खरीद न थींदी ही मोहब्बत दिलुन में अल्लाह पाण पैदा कंदो चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुनो गौसे आजम जुम्मे जो खुतबो कह दिया सुभान अल्लाह घणा माण्हू बुधाया ना हुंदा पोया बुधायो कुछ याद में भी है वो या ये मथो तकरीर हलंदी थी ओडा मदी घणा माण्हू जुम्मे ते ईंदा 70,000
हिकड़ो फकीर कुंड में वेठो जे उनके पेशाब जो ख्याल थियो सुभान अल्लाह जुम्मे जो खुतबो हले 70,000 माण्हू सही थोड़ी गाल त कोने ना सोचे हाणे पेशाब कया वरी वुज़ू कया हमाम ते रश हूंदी वन्या वरी वुज़ू करे मोटी अचा तो जुम्मो हलियो वेंदो जे वेठो आया पेशाब तक तो करे या वरी परेशानी है हाणे सोचे पे तो छा कया वन्या न वन्या जुम्मो पढ़ो खुतबो मुझो निकली विंदो दीदार मुझो रहिजी विंदो जुम्मे जी नमाज रहिजी वेंदी हमाम ते रश हूंदी ये दिल में सोचे वेठो मुर्शिद कामिल हुआ जी निगाह दिल में ते हूंदी मुझे मुरीद हियर केड़े हाल में आ इन जी कैफियत केड़ी आ अल्लाह पंहिंजे दोस्तन खे ॼाणाईंदो आ अला इन्नहुम जवासीसुल क़ुलूब फजालिसूहुम बिस्सिद्क़ अल्लाह जा वली दिलनि जा जासूस हूंदा आहिनि उन्हनि जी निगाह तव्हांजे दिलनि ते हूंदी आ जॾहिं वलियनि जी कचहरी में वियो त दिलियूं संभाले वेंदा कयो आलिमनि जी मजलिस में वियो त ज़बान संभाले वेंदा कयो वलियनि जी मजलिस में वियो त दिलियूं संभाले वेंदा कयो हाणे सोचे पियो जे बाहर छो वञा त मुंहिंजो जुम्मो हलियो वेंदो खिताब साईं जो रहिजी वेंदो छा कयां बस ये सोच में हुयो मुझे पीराने पीर जी तकरीर हले पई पर मुरीद ते निगाह हुई तो मुझे मुरीद केड़े कैफियत में आ साईं जन मेंबर ते बैठा है बई कदम मुबारक मेंबर जे डाके ते हिकड़ो कदम पाक लाहे हेठी डाके दे रखियो सुभान अल्लाह छा कयो कदम शरीफ हेठी डाके ते रखियो तो वो फकीर जेके पेशाब जी हाजत थी हुई न वो ॾिसे त न को बगदाद न जामिया न मजलिस ॾिसे त हिकिड़े छंज में वेठो आहे पासे में पानी जो चिश्मो आहे ताज़ो ताज़ो पानी पियो बहे पेशाब कयई वरी वुज़ू कई हे चादर हुजेस न ए तस्बीह वो हिकड़ो नंढो वण हुजे उन ते चादर बि रखी उन जे मथां तस्बीह बि रखी ये चादर ये वरी तस्बीह मथां वुज़ू करे दंग कई पीरान पीर जी नज़र पंहिंजे मुरीद जे मथां जेॾी महिल मुरीद फारग थियो आहे त साईं वो कदम जेको हेठे डाके ते रखियो हो न वो कदम वरी सागे डाके ते रखन त मुरीद ॾिसे त सागी जाइ ते मस्जिद में वेठो पर वो चादर ऐं तस्बीह वो उतरे जी वई तकड़ में चादर तस्बीह उतरे जी वई बे साल ते वो मुरीद वियो हज जे लाइ बगदाद शरीफ का 2 महीना सफर कई पंध 2 महीना प्यादल सफर हूंदा प्यादल सफर हज ते पियो वञे 2 महीना पंध कई वो सागो जंगल नजर आयो अंदर वञे तो वो सागो चश्मो सागे वण ते चादर रखी आ तस्बीह रखी आ करामत देखारणी हुई तो मुर्शिद जे कदम हेठ मथे करण सा मुरीद 2 महीना परे हलियो तो वञे वरी वापस मोटी तो अचे अरे वली जे कदम में भी पावर उन जे पैर में भी अल्लाह ताला फैज़ रखाईंदो आहे क़ुव्वत रखाईंदो आहे मुल्ले के केड़ी खबर जेको चवे तो दस्तगीर 12 साला बुढो बेड़ो कीअं तारियो हुयो मुंहिंजा दोस्तो हे त 12 साल जो उम्र
आदम दस्तगीर तारे ने कारे हाँ मुझे दोस्तों अल्लाह तो फरमाए अन्नल अर्द यरिसुहा इबादी सालिहून बिला शक धरती जा वारिस धरती जा मालिक धरती ते पावर रखण वाला धरती ते तसर्रुफ करण वाला धरती दे निजाम के हलाइण वाला इबादी मुझा बना है इबादी कुरान मुझा बना बना तो सभी अल्लाह जमाना है तांके जमाना है रेडी कोट रखे जमाना है अल्लाह जमाना है ना हड़े अल्लाह जमाना है पर मजो तेरे अजरे अल्लाह पान चवे तो मुझो बनो हाँ बेतुल्लाह की अल्लाह फरमाओ बेटी मुझो घर क्या फरमाई वाहिदना इला इब्राहिम व इस्माइल अन तहरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन व रुक्का सुजूद मुझो घर सुभान अल्लाह बेतुल्लाह के रब पंजो घर सजो वो जे उन घर के ड्राहण देला अब्रा बादशाह लश्कर वठी आयो न तेने घर के ड्राया पूछा कहीं तो घर जो कुंजी परदार केरा मुतवल्ली केरा रखवाल केरा चयूं मदीने वाले साईं जो डाडो जनाबे अब्दुल मुतल्लिब समझो चयूं तो अब्दुल मुतल्लिब के वठी अचो जनाबे अब्दुल मुतल्लिब चयो तरस मां पंजू डाचू टू बकरियूं हथी क्यों कया तू जान घर जाने घर वारो रब चयूं ही छातो चवे बेतुल्लाह जो मुतवल्ली छातो चवे जी हां सही जो चवा जे जो घर वो पंजे घर जी हिफाजत पाण कंदो अबरोजिन में लश्कर वठी आयो न अल्लाह ताला अबाबील नंढड़ा पखी मोकलिया हीअ जो पत्थरी खणी आया तो वे पूरो लश्कर तबाह बर्बाद थी वियो फजअलहुम कासिफिन माकूल ओनर काहवर उनन के तबाह बर्बाद रब करे चयो जे अल्लाह दे घर जी बेहुरमती जो वे इरादो कयो रब उन्हें साथ सजा दी उन्हें के तबाह ही बर्बाद कयो छो त प्रेती मुझो घर सुभान अल्लाह ए वलियन के रब सदे तो इबादी मुझा बना वो अल्लाह हमारे साथ दुश्मनी देखो रखे तो ना रब तो फरमाए मन आताली वलियन फकद आज़नतहु बिल हर्ब जेको मुझे वली सा दुश्मनी रखे तो मां रब रे साथ जंग जो ऐलान जैसा अल्लाह जंग करे वो कंदो या हराइंदो गलायो जैसा अल्लाह जंग करे सो कदे न खटी सगंदो खटंदो वो जेको वलियन जा कदम चुमंदो खटंदो वो जेको वलियन सा मोहब्बत निस्बत रखे तो दुनिया में भी इहो कामयाब आखिरत में भी इहो कामयाब जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह पंजे वलियन के पंजो कानो सजो ये मुंजा पुट पंजी शे दी हर को हिफाजत कंदो पंजी शे दी हर को संभाल कंदो जी जे तमा पंजी शे दी निगरानी संभाल कंदायो त अल्लाह जन के पंजो वली सदी दो न उनन की हिफाजत निगरानी अल्लाह पाण कंदो सुभान अल्लाह उनन के मथा उनन के जरूरतन के पूरो अल्लाह कंदो उनन के ख्वाहिशन के पूरो अल्लाह कंदो जन के रब पंजो सदी दो न
उन्हें जे बात मां जो लफ्ज निकरंदो आहे अल्लाह उहे कंदो सुभान अल्लाह मुझे पीरन जे पीर दस्तगीर मजलिस पई हले सोने दस्तगीर जी महफिल पई हले मथो हिकिड़ो पखी चिर 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 पियो करे हेॾो अचे हेॾे वञे उन जो आवाज़ जो पखी पियो करे त माण्हुनि जी नज़र उन पखी में जॾहिं को बयान कंदो आहे न उन जो ख़्याल इहो हूंदो आहे त माण्हू सभु मूं ॾे मुतवजह थी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि जे ॿुधण वारनि जो ध्यानु हेॾे होॾे थींदो आहे त बयान करण वारे खे मज़ो न ईंदो आहे हाणे साईं जो बयान पियो हले दस्तगीर जो माण्हू पिया ॾिसनि पखीअ खे ग़ौसियत जो दरिया जोश में अची पीरान पीर के जलाल अची वियो पाण हीअं मथे निहारे ग़ौसियत वारी नज़र खणी फरमाइनि था मालिके कत अल्लाह उनको के तोखे छा थियो आहे मुझे मजलिस में खलल में जो थई अल्लाह तुझो कंध लाहे लफ्ज निकता उन्हें पखी जो कंध इए कपजी वियो जे खंजर पखी वञी हेठ करियो न छुरी न काती न बंदूक न राइफल गौसे आजम जा लफ्ज पखी सिर धड़का धार थी वियो हेठ वञी किरियो साईं जन जे मल तकरीर करे दंग कई उथिया उथी ऐं उन पखी वटि आया फरमायो त पखी मजलिस में खलल न विझबो आहे इए चई हथ घुमायो त पखी चेरो थी उॾामी नचे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वली जेकॾहिं ज़बान मां लफ्ज़ कढे त ज़िंदा के मारे सघे थो हथ लॻाए त मुर्दे खे जीआरे बि सघे थो ये अल्लाह वारनि जो पावर हज़रत सैयद जमात अली शाह रहमतुल्लाह अलैह रेलवे स्टेशन ते वेठा हुजनि तस्बीह हथ में तस्बीह पिया पढ़नि अंग्रेज़नि जो दौर हुजे हिकिड़ो अंग्रेज़ रेलवे स्टेशन ते हेॾो ऊचे प्लेटफॉर्म ते पंधु पियो करे गाॾी जे इंतज़ार में साईं बेंच ते वेठा हुजनि अंग्रेज़ हेॾो अचे हेॾो वञे उन तस्बीह अंग्रेज़ थी कोन साईं जी तस्बीह खे चिताए पियो ॾिसे आखिर हेॾो अचे तस्बीह ॾिसे हेॾो वञे तस्बीह ॾिसे आखिर आयो साईं खे चई त हे छा आहे हज़रत पीर सैयद जमात अली शाह रहमतुल्लाह अलैह के चई हे छा आहे अंग्रेज़ खे ते पिस्टल लॻल हुजे पाण में हे छा आहे त अंग्रेज़ चयो हे मुंहिंजो हथियार आहे हे मुंहिंजो हथियार आहे हे छा आहे पीर साईं फरमायो थे वरी मुंहिंजो हथियार आहे अंग्रेज़ चयो त तव्हां खे इन हथियार जो लेसन के ॾिनो आहे पाण फरमायो तोखे पिस्टल जो लेसन के ॾिनो आहे जी अंग्रेज़ सरकार ॾिनो आहे पाण फरमायो मूंखे मदीना सरकार तोखे अंग्रेज़ सरकार ॾिनो आहे मूंखे मदीना सरकार ॾिनो आहे अंग्रेज़ चयो भला इने तव्हां वारे हथियार जो त कमु ॾेखारियो त कमु कहिड़ो आहे हथियार जो तव्हांजो कमु कीअं कंदो आहे पर तूं ॾेखार तुंहिंजो हथियार छा थो करे अंग्रेज़ पिस्टल कढियो गोली विधी हीअं वण ते स्टेशन ते वण हुजे उन वण ते पखी वेठो हुजे हीअं निशानो वठी ठका जो कढाई त पखी वञी किरियो फतकी फतकी मरी वई साईं जन उथिया तस्बीह मुबारक खणी उन मोल पखीअ जे मथो घुमायो त पखी चेरो थी धरकी ॾेई हां अंग्रेज़ जो चए ॾिठो मुंहिंजे हथियार जो कमाल कीअं पखी चेरे खे मारे छॾी त साईं फरमायो ॾिठी अंग्रेज़ गोरा मुंहिंजे हथियार जो कमाल वो मिठा अल्लाह जा दोस्त
के पावर ॾींदो पर वलीयन का फैज़ उहो वठंदो आहे जेको अक़ीदे वारो चओ केर फैज़ वठंदो अक़ीदो न हुजे न अक़ीदो न हुजे तो पो अबू जहल मदीने वाले ताजदार के सुबह शाम ॾिसे पियो पर फैज़ न वठी सघियो अक़ीदो हुयो त बिलाल हबश खां आयो फैज़ वठी वियो सुहैब रूम खां आयो फैज़ वठी वियो सलमान ईरान खां आयो फैज़ वठी वियो अबू जेल अबू लहब उतबा शैबा काफर रहिजी विया पर अक़ीदे वारा वंड वठी विया अॼु बि अल्लाह वारनि खां खुदा जे दोस्तनि खां खुदा जे वलीयनि खां फैज़ उहो वठंदो आहे जंहिंजो अक़ीदो सचो हूंदो जेको मुरीद फरमा बरदार हूंदो मुरीद सच्चो हूंदो उहो फैज़ वठंदो सच्चो मुरीद ख़बर थी छा के चइबो हाँ सच्चो मुरीद छा के सघंदो आहे जेको मुर्शिद जो हुक्म मिले अमल करे ॾेखारे सच्चो मुरीद उहो आहे जेको पंहिंजे मुर्शिद जो चयो मञे हाँ पोइ तव्हां बि दस्तगीर जा मुरीद आहियो कहिड़ा कहिड़ा मुरीद आहियो सच्चा आहियो या कच्चा आहियो सच्चा आहियो जे सच्चा आहियो त पोइ दस्तगीर जो फरमान मञणो पवंदो मुर्शिद जो चयो मञणो पवंदो मां तव्हांजे अॻियां पीरान पीर जो किताब खणी आयो आहियां अल फतहुर रब्बानी मुझे सोने गौसे आज़म जे फरमानात जो मजमू मुझे दस्तगीर सोने जा फरमान हिकड़ो बि हुकुम मां बि पढ़ी ॿुधाईंदुसि जेके सच्चा मुरीद आहियो से इंशाअल्लाह चओ त अमल कंदासीं छा था चओ चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सुभान अल्लाह ही साईं जो फरमान सन 545 शव्वाल जो महीनो आचर जे सुबुह ते पीरन जे पीर हीअ तकरीर कई लिखण वारे सन तारीख़ वक्त टाइम लिखियो आचर जो ॾींहुं हुयो सुबुह जे वक़्त में फजर पढ़ी मुंहिंजो पीरन जो पीर दस्तगीर वेठो ऐं हीअ तकरीर कई ॿुधंदो पीरन जे पीर जा लफ़्ज़ साईं फरमाइनि था मन फुतिह लहू बाबु मिनल खैर फलयंतहिज़हु फइन्नहु ला यदरी मता युग़लक़ अन्हु मुझो सोनो दस्तगीर जो फरमाए अमां खे जॾहिं के चङे कम जो रस्तो खुली मिले त पोइ उहो चङो कम करे छॾियो मतां वरी मौक़ो न मिली सघे चङे कम करण जो रब तव्हांखे मौक़ो मिलाए नेकी जे कम जो ख़ैरात कयो नमाज़ पढ़ो हज कयो रब पैसा ॾिना आहिनि उमरो कयो मदीने जो दीदार कयो खैर कयो खैरात कयो मस्जिद ठाहियो मदरसो जोड़ियो चङे कम जी रब तौफीक ॾिनी आहे त पीराने पीर जो फरमाए उहो कम कयो उन कम में देर न कयो तव्हांखे ख़बर न आहे फइन्नहु ला यदरी मता युग़लक़ अन्हु तव्हांखे ख़बर न आहे मता ओचितो उहो
क्या जिंदगी में मिलंदा है हां तो पीरान पीर फरमाए तो जो मुख्य रब ॾिनो अथव न के चङे कम करण जो तो वो कम करियो उन में देर न कयो मता वरी मौत मोहलत ही न ॾिए मता वरी उहा शइ उहा तौफीक तव्हां खे मिली न सघे त जो वक़्त जो मौक़ो रब मिलायो आहे उन मौक़े जो फ़ाइदो वठो मिसाल बांग अची वई बीठा पायो बांदा पायो रब जो सॾु मिलियो आहे त पीरान पीर फरमाए तो वञी नमाज़ पढ़ो रब पैसो रोकड़ ॾिनो अथव ऐं उमिरि जी वीज़ा बि खुली पई आहे मदीने जो दर बि खुलियो पियो आहे तव्हां वरी गॾु करे चओ अञा हे प्लाट वठां हे दुकान वठां अञा बंगलो ठहराया हिकिड़ो ठहराई वरी अञा ॿियो ठहराया न जे चङे कम जो मौक़ो मिलियो अथव त उहो चङो कम कयो मथां वरी ज़िंदगी मोहलत न ॾिए सुभान अल्लाह तो साईं फरमाइनि था इंतहजू वक़्तनिमू बाबल हयात मा कान मफ्तूहा जिंदगी जो दर तव्हां ते जेसी ताईं खुलियल आहे जिंदगी जो दर जेसी ताईं तव्हां ते खुलियल आहे माना जेसी चेरायो चङा कम कयो पंहिंजे जिंदगी खे गनीमत समझो नेकी जा कम कयो नमाज़ूं पढ़ो ज़िक्र कयो दुरूद पढ़ो सलाम पढ़ो जैसी जिंदगी आहे मता जिंदगी जो दर बंद थी वई पुट जे दर बंद थी हो न तव्हां जे कोठ जा केतिरा गुज़ारे विया वञी कब्र में पिया हाणे न हज करे सघंदा न ज़कात ॾेई सघंदा न ख़ैरात करे सघंदा पीरान पीर तो फरमाए त जैसी जिंदगी जो दर खुलियल अथव कुझु करे वठो कुझु पिराए ओ करे वठजे की करणो थई वरी वापस न वरणो थई हिसाब किताब थियणो थई सारे सब साफ ॾियणो छॾे नदार दुनिया के कब्र दे नेठ हलणो उते नई धूड़ में विझंदई सामीअ में नेठ सुनणो न को माइट न को मारू न को पीउ मां कम ॾींदई भॼी बेज़ार ॿाहिरि थी गई यके सिर सूर सहणो ओ छॾे नदार दुनिया के कब्र दे नेठ हलणो हड़ई चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि सुभान अल्लाह ही पीर जो फरमान हो वरी अचो मुझे लजपाल मदीने वाले जो फरमान ॿुधाया हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी जो रिवायत करे खतबना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फकाल मदीने वाले साईं खुतबो ॾिनो तकरीर फरमाई हबीबन खुतबे ॾींदे फरमायो या अय्युहन नास तूबू इल्लल्लाह कबल अन तमूतू ए इंसानो मरण
गायब थियो मौत जे अचण खां अॻ में पंहिंजे गुज़रियल ज़िंदगी जे गुनाहनि जी माफ़ी वठो वफ़ातिरू बिल अमाल सालिहते क़ब्ल अन तशकुरू मशमूल थी वञण खां अॻ में चङा अमल नेक अमल करे वठो मतां वरी मौक़ो मिली न सघे अजरब मौक़ो मिलायो आहे त कुझु न कुझु चङा कम करे वठो पुट ॻाल्हि सम्झो था ठठे में विसे ॿुधायो ठठे वारो हे रोड तव्हांजो थियो न पियो चईं हिकिड़ो ज़मींदार हो वॾो मालदार 100-150 एकड़ ज़मीन हिकिड़ो ई पुटु हुयुसि नशे में हीअं निकितो इन मेन रोड सां आयो ओचितो टांगो आयो मारी साईं फरमाइनि था शराबी शराब जे नशे में मरी वञे बेईमान थी मरी वियो ज़ानी ज़िना कंदे मरी पवे त बेईमान थी मरी वियो हबीबन फरमायो जेॾी महिल ज़ानी ज़िना कंदो आहे उन जो ईमान मलाइक फुरे वठंदा आहिनि जीअं बदन खां कमीज़ लाहींदा आहियो ईअं उन जो ईमान फुरिजी वेंदो आहे जेॾी महिल शराबी शराब थो पीए नशेबाज़ नशो थो करे उन जो ईमान फुरिजी वेंदो आहे उन नशे जी हालत में मरी वञे त बेईमान थी मरी वियो मुंहिंजा दोस्तो अल्लाह खां टिजो गुनाहनि खां बचो मतां ओचितो इज़राइल जा हथ कचीअ में पहुची वञनि साईं फरमाइनि था वसलुल्लज़ी बैनकुम व बैन रब्बिकुम बिकसरत ज़िक्रिकुम लहू पंहिंजे रब सां ॻंढापो ॻंढियो पंहिंजे रब सां ताल्लुक़ जोड़ियो कीअं जुड़ंदो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कंदो ला इलाहा इल्लल्लाह ज़िक्र कयो त तव्हांजो ताल्लुक़ रब सां मोहब्बत वारो जुड़े ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हांखे कुशादी रोज़ी ॾिनी वञे तव्हांजी मदद कई वञे तव्हांखे फतह ऐं कामयाबी ॾिनी वञे साईं फरमाइनि था वकसरत सदक़त फि सिर्र वल अलानिया ऊंची तरह ज़ाहिर ज़हूर खैरात कयो त रब करीम तव्हांजे रिज़्क़ खे वधाईंदो तव्हांजे माल खे वधाईंदो तव्हांजे इज़्ज़त खे वधाईंदो अल्लाह जे नाले ते खैरात कयो यारी शरीफ बि खैरात आहे मिलाद मल्हाइण में खैरात आहे गरीब जी मदद करण इहा भी खैरात आहे मस्जिद ठहराइण इहा भी खैरात आहे साईं फरमाइनि था ज़ाहिर ज़हूर भी खैरात कयो लिखी भी खैरात कयो सचे सां कयो खपे खे ख़बर न पवे खैरात कयो रब तव्हांजे रोज़ी खे वधाए छॾींदो चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैहि कया। मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो इन सदक़त लतुतफ़िउ ग़ज़बर रब। खैरात अल्लाह दे नंबर के टारे छड़ी दिया, अल्लाह दे कावड़ के थारे छड़ी दिया। जदे तुम खैरात कंदायो इन सदक़त लतुतफ़िउ ग़ज़बर रब व तदफ़उ मीतत सू। खैरात खुदा दे नंबर का बचाई दिया, अल्लाह दे कहर का हिफाजत कंदिया। ऐ खैरात बुरे मौत का बचाई दिया, खैरात बुरे मौत का बचाई दिया। पुत्र अजकल मौत ॾाढा ख़राब थी विया आहिनि। अजकल जा मौत एक्सीडेंट थी तो वने, मानू का जिस्म टुकड़ा टुकड़ा थी था वने, मानू जहाज के सफर में बाह लगी थी वने, जिस्म सुञाणप में नथो अचे। मुंहिंजा दोस्तों अॼु एतिरा इत्तफ़ाक़ी हादसा थी मौत अचनि था जेके अल्लाह शरफ पनाह में रखे। ॾाढा बुरा मौत वारिद थी रहिया आहिनि। मदीने वारे साईं फरमायो जे बुरे मौत खां बचण था चाहियो त खैरात कयो, खैरात कयो। रब तव्हांखे बुरे मौत खां बचाईंदो। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था इन्नल्लाह लयदरउ बिसदक़ति सबईन पापन मिन मीतत सू। हिकड़ी खैरात करण सां रब 70 पुरन रस्तन मौत वारन के बंद करे छॾींदो आहे। 70 बुराई जा रस्ता बंद थी वञनि था जे हिकिड़ो भेरो तव्हां सदको कयो, खैरात कयो। पुट मूरे ध्यान आहे साईं फरमाइनि था त फाकिरू बिसदक़ा फइन्नल बला ला यतखत्त सदक़ा। सुबुह जो थो न, सुबुह जो सवेर कुछ न कुछ खैरात करे छॾींदा। सुबुह जे वक़्त में खैरात कयो त इहा खैरात तव्हांजे चौधारी हिफ़ाज़त जो किलो थी, हिफ़ाज़त जो कड़ो चढ़ी। फ़इन्नल बला ला यतखत्त सदक़ा। का मुसीबत इहो कोट टपी तव्हांजे न ईंदी। पुट सम्झो था। मिसाल मच्छर घणा थींदा आहिनि त महारी बदबी आहे, पोइ ॿाहिरि पिया भू भू कंदा पर महारी में अंदरि। सम्झो था ॻाल्हि खे। साईं फरमाइनि था सुबुह जो जेॾी महिल खैरात कयो था न त तव्हांजे चौधारी हिफ़ाज़त जी महारी बदबी थी वञे। आफ़तूं, शामतूं, मुसीबतूं, ज़िलज़िला, चोर जी चोरी, धाड़ेल जे खुर, बाहि जो सड़ण, पाणी जो बुॾण, हर मुसीबत खां रब तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। जेॾी महिल नाखवा वञो था न, पाणी जे सफ़र में वञो था, इन बेड़े जो सदको कढो, इन मलाह पंहिंजे सिर जो सदको कढी पोइ भली हलियो वञे विच सीर में। बुॾण खां रब बचाईंदुसि, तूफ़ाननि खां अल्लाह बचाईंदुसि, हादसात खां अल्लाह जी हिफ़ाज़त में अची वेंदो। जंहिं बेड़े जी खैरात कढो इहो बेड़ो अल्लाह जे अमान ज़मान हिफ़ाज़त में अची वेंदो। रब तौफ़ीक़ ॾे न पंहिंजे हलाल कमाई मज़ा कुछ हिस्सो अल्लाह जे नाले जो कढो। मिसाल ये चो त हिन बेड़ी जी जेका कमाई थी न उन मज़ा सवी पति अल्लाह जे नाले जी 99 हिस्सा मुंहिंजा आहिनि, हिकिड़ो हिस्सो अल्लाह जो। मिसाल थो ॾियां या अञा बि घटि रखो त भली घटि जेतिरो
पंहिंजी दिल गवारा करे अल्लाह जे नाले जो जने हिस्सो कढंदो न त उन्हे शइ जी हिफ़ाज़त अल्लाह पाण तव्हां चओ था मुंहिंजी बेड़ी लाड़ो करे वई आहे हेल मूंखे फ़ाइदो न थियो आहे अल्लाह जे नाले जो हिस्सो कढो खुदा जाने थो रब कॾहिं बि तव्हांखे नुक़सान न ॾींदो अल्लाह ताला तव्हांखे वधाए ॾींदो ईअं वधाईंदो जे क़ुरान में रब फरमायो आहे तव्हां मुंहिंजे रस्ते में कूड़ ॾींदो मां रब ॾहूड़ तव्हांखे सम्झो था सुबुह जी ख़ैरात ज़रूरी आहे ॿियो वरी मग़रिब खां पोइ सिजल ते खां पोइ को साइल अचे न उनखे ख़ाली न मोटाईंदा सिजल ते खां पोइ कॾहिं कॾहिं अल्लाह ताला मलाइकनि खे मोकिलींदो आहे इंसानी सूरत में माण्हू जी शक्ल में मलाइका ईंदा आहिनि रखा जे लाइ आज़माइश इम्तिहान जे लाइ रब जा मलाइका ईंदा आहिनि रात जो साइल शाम जो साइल कॾहिं बि ख़ाली न मोटाईंदा पुट सम्झो था हदीस पाक में आहे त हिकिड़ा टे शख्स या बनी इसराईल हिकिड़ो हुयो गंजो ॿियो वरी कोढ़ियो कोढ़ सम्झो था न हे पग जी बीमारी थींदी आहे बदन चमड़ी ते बीमारी थींदी आहे उन मां रत वहंदो गंद वहंदो ॾाढी ख़राब बीमारी आहे अल्लाह शर हर मुस्लमान खे पनाह ॾे हिकिड़ो हो गंजो ॿियो हो कोढ़ियो टियों हुयो अंधो अल्लाह ताला हिकिड़े मलाइक खे मोकिलियो हे सही बुखारी जी सही मुस्लिम जी हदीस आहे किसो दास्तान न आहे मदीने वारे साईं जी हदीस थो ॿुधाए अल्लाह ताला मलाइक खे मोकिलियो माण्हू जे सूरत में पंहिंजी टिनी जो इम्तिहान वठो पहिरीं मलाइक आयो गंजे वटि म्यां कर ख़बर कहिड़ो हाल आहे चइजे मथे खां गंजो आहियां हर को मूंखे ताना थो ॾिए गंजो 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 मिस्कीन आहियां ग़रीब आहियां ॿियो मथे खां गंजो आहियां मलाइक सगोरे जो हेॾे ईअं मथे ते हथ फेराईंदा अलाह कंदो तुंहिंजा वार सही सलामत थींदा भला माल कहिड़ो वणंदो अथई चइजे माल मूंखे वणंदो आहिनि गऊं हिकिड़ी व्यायाम गऊं हुजे भुकी गऊं विम जे कई गऊं उहा चए ॾिनई सही दुआ थो ॾिए अलाह तोखे बरकत विझी ॾींदो साईं ॿ टे ॾींहं गुज़रिया छे वार ॼमण शुरू थियो वार ॼमंदा विया सुठड़ा वार कारा आलीशान वार ॼमी आया वरी उहा जेका गऊं ॾेई वियो न उन गऊं वियाई ॿ फर ॾिनई वरी अचे माल वधियो उन हिकिड़ी गऊं मंझां माल जा वाड़ा थी विया ॾियण ते अचे त देरी आहे वरी मलाइक वियो कोढ़े वियो म्यां कर ख़बर कहिड़ो हाल अथई चइजे मां हेठि सीधो कोढ़ जी बीमारी आहे मां ॾाढी परेशानी में आहियां बदन मां गंद थो वहे बदबू विया में मिस्कीन आहियां मलाइक सगोरे ईअं हथ बदन ते फेराए अलाह कंदो त कोढ़ छॾे वेंदी अलाह कंदो ठीकु ठाक थी वेंदी माल कहिड़ो वणंदो अथई चइजे मूंखे ॾाचियुनि जो माल वणंदो हिकिड़ी व्यम जे क़रीब ॾाची दुखी ॾाची उहा चए ॾिनई चई दुआ थो कयां अलाह वधाई सही ॻाल्हि आहे ॾाची अचे वियाई उन मां अचे माल वधियो उठनि जा वॻनि जा वॻ थींदसि वरी हो चमड़ी जी बीमारी आस्ते आस्ते छुटंदी बिल्कुलु ठीकु ठाक सोढ़ो जान थी वरी मलाइक वियो टियों साथी केरु हुयो अंधो उन वटि वियो म्यां कर ख़बर कहिड़ो हाल आहे चइजे हिकिड़ो दर्द अखियुनि खां अंधो आहियां धिका थापा खाईंदो थो वठां ॿियो मिस्कीन आहियां ग़रीब आहियां मलाइक अखियुनि ते हथ फेराया चए अलाह कंदो त अखियूं रोशन थींदई भला माल कहिड़ो वणंदो अथई चइजे मूंखे ॿकरियूं वणंदियूं हिकिड़ी व्यायाम ॿकरी अचे ॾिनई चई दुआ थो ॾिए अलाह कंदो तोखे बरकत पवंदो साईं अचे जो ॿ टे ॾींहं गुज़रिया त हिन जूं अखियूं रोशन थी वियूं दीद चिटी थी वई
वरी सिंवा बकरी ब्याई हिकड़े मो बफर बिन मो चार चेन मो अठ अचे बकरियूं वधियूं माल जा थण थी वियसि टई ॼणा सेहतमंद बि थी विया खुशहाल बि थी विया हाणे अल्लाह ताला उन साॻे मलाइक खे मोकिलियो वञ मुंहिंजे पाननि खां आज़माइश वठ पहिरीं मलाइक आयो गंजे वटि अबा मां मुसाफ़िर आहियां परदेसी आहियां सफ़र जा पैसा कटी विया आहिनि सो अल्लाह जे नाले ते मूंखे हिकिड़ी ॾऊं ॾे उन रब जे नाले ते ॾे जो तूं गंजो हुए रब तोखे वार सुठड़ा ॾिना तूं मिस्कीन हुए अल्लाह तोखे शाहूकार कयो जहिड़े निभागा तूं मूंखे गंजो थो सॾी मूंखे ताना चढ़ी मां गंजोस मां किथे करां गंजोस मां कानो मिस्कीन हुयसि हे माल मुंहिंजा बंदा दल खां वठी मां खुशहाल माण्हू मुंहिंजा पीउ ॾाढा वॾा मालदार हूंदा मां मुंहिंजा वार ॼाए जे मथां वठी सुठड़ा हुया तूं मूंखे ताना चढ़ी निकुर मुंहिंजो अता कमां ख़ैरात त न ॾिने रंतो उन मलाइक सॻोरे खे धिका ॾेई पंहिंजे दर तां कढी छॾियो ओ यो सिजन ते खां पोइ वारो टाइम हुजे ये तड़े हाणे इहा ख़बर कोन्हे त ही मलाइका मुंहिंजो इम्तिहान वठण आयो आहे जेॾी महिल धिके कढियईंसि मलाइका चयो भला अलाह कंदो उहे थींदे जीअं अॻे हुए मलाइका त हलियो वियो ॿ टे ॾींहंनि खां पोइ अचे वार छणण लॻा वार छणंदा विया माल में नुक़सान पियो ॿियूं मरदियूं वञनि माल मरंदो वञे थोरनि ॾींहंनि में साॻियो गंजो बि थी वियो सुञो बि टाक थी अलाह ॾियण ते अचे त देर आहे रब खे जे फुरण ते अचे त रब खे देर आहे हदीस पाक में अचे थो वरी मलाइक सॻोरो वियो ॿियो संगती जेको केरु कोड़ियो उन्हें कोड़े वटे वियो अबा मां मिस्कीन आहियां परदेसी आहियां भाड़ो किरायो मुंहिंजो खुटी वियो आहे मां अल्लाह जो नालो वठी आयो आहियां मूंखे हिकिड़ी ॾाची ॾे सवारी जे लाइ हिकिड़ी ॾाची अल्लाह जे नाले जो घुरायो जी सॼी ॾाची तो कन्या कि बाबा उन्हें रब जे नाले ते तो घुरायो तू मिस्कीन हुए तू गरीब हुए तू कोड़ जो बीमार हुए रब तोखे सेहत ॾिनी रब तोखे माल दौलत ॾिनो उन्हें अल्लाह जे नाले जी तू मूंखे ताना चवणी त मां मिस्कीन हुयुसि मां कोड़ियो हुयुसि मां काॾो कोड़ियो हुयुसि मां सदाईं चङो भलो हुयुसि मां मूंखे कॾहिं कोड़ हुयो तू चीनो मां मिस्कीन हुयुसि मुझे अपन दादन का मुझे पड़दादो मुझे दादो मुझे बापो मालदार हुया उन्हें मलाइक के धिक्का ॾेई कढी छॾी कि भला अल्लाह कंदो इएं थींदे जीअं हुए मलाइक चयूं हलियो वियो साईं अचे वरी बीमारी लॻसि कोड़ जी ऐं अचे माल में नुक़सान पिया अचे खसारा अचे टोटा पिया तव्हांजो थोरे ई वक़्त में वो कोड़ वठी वियुसि अॻे खां वधीक मुफ़्लिस मिस्कीन सुञो टाका वरी मलाइक सॻोरो वियो टियों संगतियो जेको केरु अंधो उनखे जी अबा मां मिस्कीन आहियां मुसाफ़िर आहियां रस्ते जो सामान खुटी वियो आहे मां परदेसी आहियां अल्लाह जे नाले ते हिकिड़ी बकरी मूंखे ॾे रब जे नाले उन रब जे नाले जो तू अंधो हुए रब तोखे अखियुनि जो नूर ॾिनो तू मिस्कीन हुए रब तोखे शाहूकार कयो उन अल्लाह जे नाले तो घुरायो उन्हें चौदा मां रब जे नाले तां सदके वया कुर्बान वञा पंहिंजे रब जे नाले तां तू सची तो चवी बराबर मां अंधो हुयुसि रब मूंखे अखियुनि जो नूर ॾिनो बराबर मां मिस्कीन हुयुसि रब मूंखे खुशहाल कयो मां तंग दस्त हुयो रब मूंखे खुशहाल बणायो आहे उन रब जे नाले ते हिकिड़ी बकरी खपई ॿ खपनि चार खपनि जेतिरियूं खपनि खणो अल्लाह जे नाले ते सिर जेदा अल्लाह बकरी बख्शे ॾींदी मूंखे कंहिं बकरी जी ज़रूरत न आहे हो तुंहिंजा ॿई संगती इम्तिहान में नाकाम थी विया तूं कामयाब थी वे तोखे दुआ थो ॾियां
अल्लाह अन्या तोखे ॿुधाईंदो भला माल पुट समझो था हाँ रात जो साहिब खाली न मोटायो को तव्हां वटि उम्मीद खड़ी अचे थो न उम्मीद खड़ी तव्हांखे रब ॾिनो आहे हुनखे ज़रूरत आहे तव्हां वटि उम्मीद खड़ी अचे थो त उनजी उम्मीद खे तव्हां नाउमेद न कयो अल्लाह तव्हांखे मालामाल करे छॾींदो रब जो वाइदो आहे कुरान में रब करीम फरमायो आहे मसलुल लज़ीन युनफिकून फी सबीलिल्लाह कमसल हब्बा जेके अल्लाह जे रस्ते में खैरात कनि था न उन जो मिसाल हारी वांगुरु आहे जे हारी दाणो छटींदो आहे हिकिड़ो दाणो छटींदो न उन मां 7 तीला पैदा थींदा हर तीले में जुदा संग हर संग में 100 दाना अंबतत सबा सनाबिल हिकड़े दाणे में 7 संग पैदा थींदा फी कुल सुंबुलतिन मिअतु हब्बा हर संग में 100 दाना हारी छटियो हिकड़ो दाणो मथे जमी पिया 700 दाना कीअं रब वधायो हिकड़े दाणे मां 700 वल्लाहु युदाइफु लिमन यशा जेकरे अल्लाह ताला चाहे त इनके अञा ॿीणो बि करे सघे यानी 700 के 1400 बनाए तब करे सके तो वल्लाहु वासिउन अलीम अल्लाह ताला इने का अन्या वुसअत कुशादगी करने वालो जे 1400 के 2800 बनाए चले तो मर्जी वालो हां जेके रब जे रस्ते में खैरात कंदा आहिनि अल्लाह ताला कदे उन्हनि खे तंगी न ॾेखारींदो उहे कर्ज़ी न थींदा उहे परेशान न थींदा जेके रब जे रस्ते में दिल खोले ख़र्च कंदा चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लमु अलैका या हबीब अल्लाह لتطفئ عن أهلها حر القبور خیرات तव्हांखे कब्रनि जी गर्मी खां बचाईंदी कब्रनि जी तंगी खां कब्र जे अज़ाब खां खैरात तव्हांखे बचाईंदी व इन्नमा यस्तज़िल्लुल मुमिनु यौमल क़ियामत फी ज़िल्ल सदक़ती जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो सिज मथां किराट जेतिरो क़दुरु अची वेंदो साईं फरमाइनि था को बि सायो का बि छांव न हूंदी पर जंहिं दुनिया में खैरात कई आहे या खैरात उन जे मथां छांव करे वेंदी क़यामत जे अज़ाब खां खैरात बचाईंदी कब्र जे अज़ाब खां खैरात बचाईंदी अल्लाह जे कहर खां खैरात बचाईंदी जहन्नम जी पाह खां खैरात बचाईंदी जन्नत जा दरवाजा खैरात खोले वो सखी थींदो या कंजूस थींदो वो मरे पियो जन पिया मरी तो हाणे तो कुछ खैरात कर अल्लाह जे नाले ते हाणे तो कुछ दे जे ॿिया त कुछ छा तो सिर तो या पियो छा साह अल्लाह जे नाले ते पियो छा मना मर तो मरी खैरात न कई ओ मिठा मुझो पीरन जो पीर दस्तगीर यार यारो सारो महीनो कपड़े की तिजारत कंदा आहिनि जेके नफ़ा मिलंदा आहिनि यारी जे ॾींहं ते सभु ग़रीबनि में खैरात करे छॾने पोइ माण्हू पुछंदा हुआ अबा यारी कॾहिं थींदी
यारी करे थींदी मंगता साइल मोहताज सब दस्तगीर जे दर ते अचन वजी सॼे महीने जी कमाई मुंहिंजो पीरन जो पीर यारी ते ख़ैरात करे छॾे तॾहिं मशहूर थी वियो यारी वारो पीर यारी वारो मुझा दोस्तों अज भी जेको मुरीद यारी मल्हाईंदो आहे रब करीम उन्हें जे रिज़्क़ खे वधाए माला माल कंदो आहे यारी बारी जन्नतुं जी कई आहे रिज़्क़ में तन जे वो बरकत पई आहे यारी बारी जन्नतुं जी कई आहे रिज़्क़ में बरकत तन जे पई आहे परवा पंचूणा हेल ॾहूणा परवा पंचूणा हेल ॾहूणा आईंदे थींदा छो न अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे दुनिया जा रहबर कम दस्तगीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे कसम खुदा जो फैज़ पिया वठंदा क़यामत ताईं पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे दुनिया जा रहबर दम दस्तगीर क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा तुंहिंजे दर तां पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे दस्तगीर जो मुरीद आई सखी थी न मुर्शिद जे तरीके ते हलो न मुझा दोस्तों बखील न हुजो सखावत सिखो हिकड़ी सखावत हुंदी आ पैसे जी बी सखावत हुंदी आ सोहण में इखलाक भला ॿियो कुछ न अथव न ख़ैरात करण जे लाइ मुर्की मिलो जी कंहिंसां ॻाल्हायो त मुर्की ॻाल्हायो मुंह में घुंट विझूं कावड़ विझूं सीटिया वेठा हुजो सीटिया न वेठा हुजो मुर्की ॻाल्हायो साईं फरमाईंदा तबस्सुम बि अखीक सदक जे पंहिंजे भाउ सां मुर्की मिलो था ॼण उठ ख़ुदा जे नाले ते ख़ैरात कयो कंहिंखे चङी ॻाल्हि चओ इहा बि ख़ैरात के बुरे कम का रोक्यो या बखेरात रस्ते में कंडो पियो आ पत्थर पियो आ रस्ते में को ईसाईंदड़ शे पिया वो रस्ते ता हटाए छडियो या बखेरात गाड़ी ते वञो था न को माण्हू पंध वञे तो उन्हें के खणी हलो लिफ्ट ॾियो अॻिते खणी वञो या बखेरात ताजे भित ते पाड़े वारो काठी रखण जी इजाजत घुरे काठी रखण दे या काठी रखण जो या बखेरा सुभान अल्लाह वदा वो मिठा जे करे के चंगी गाल चई बुधायो या बखेरा सुभान अल्लाह के नेकी जी गाल सेखारियो पंजो पुत्रान पुट खबे हथे सां तो खाए खबे हथे सां तो पिए उन्हें के ये छो पुत्र खबे सां न खाइबो सजे सां पीबो सजे सां खाइबो सुभान अल्लाह या बखेरा सुभान अल्लाह चंगी गाल सेखारियो न पुट के या बखेरा समझो था गाल के पोइ दस्तगीर जा मुरीद आयो त हर लिहाज़ सां सखी हुजो फर्मा बरदार हुजो नमाज न पढ़ंदा आयो त नमाज पढ़ो मस्जिद खे आबाद कयो नेक ऐं सालिह थियो व्याज न वठो जुआ न खेलो रिश्वत न वठो बेहयाई जा कम न कयो मुंहिंजा दोस्तों न्याणी बात न वेहारियो न्याणी उथारियो सुठी जाइ ते नेक रिश्तो ॾिसी पंहिंजे न्याणी जो रिश्तो नेक घराणे में कयो अल्लाह राज़ी मदीने वारो साईं राज़ी बगदाद वारो सोनो मुर्शिद गौसे आज़म राज़ी वमा अलैना इल्ला मुस्तफा जाने
रोज में हिदायत पे लाखों सलाम। जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, रोज साद पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। पारे में लिखा है आका का नाम। पारे में लिखा है आका का नाम। कमली वाले मोहम्मद पे लाखों सलाम। मुस्तफा जाने रहमत के कुदसी कहे रज़ा, मुझसे खिदमत के कुदसी कहे रज़ा। मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। शमाए हिदायत पे लाखों सलाम। अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। आमीन। या अल्लाह ने सारी जमात पे मेरे नजर फरमा, सबनी के दिल की मुराद पूरी फरमा। कर्ज वरंजा कर्जला, बीमारन की शिफा नसीब कर, दर्दमंदन दर्द दूर कर, साइलन का सवाल पूरा कर। असा सबनी के मदीना मुनव्वरा की हाज़िरी नसीब, इश्क़ अदब सा हबीब के दर की हाज़िरी अता कर। वीज़ा दे टिकट दे मदीने की हाज़िरी नसीब। करीम रब ने हबीब के सदके इन रेड़ी गोठ के रहमतों में बरकतों नाज़िल फरमा। मौला जली यारी शरीफ मलाई उनके रिज़्क़ में, इज्जत में, दीन ईमान में बरकत नाज़िल फरमा। यकीन महफिल में पिंजड़ा करे विखूं घरे आया, मौला उनके कदम कदम तो अजर अता फरमा। असांजी दुनिया जी भारत थई, असांजे आखिरत जी भारत। या मौला असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान जी हिफाज़त फरमा। या अल्लाह असांजे पाक फौज जी मदद फरमा। या अल्लाह सोने हबीब के सदके इन पूरे मजमे के रहमतों और बरकतों नाज़िल फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबियिना व अला आलिहि व सहबिहि अजमईन। माशाअल्लाह।